नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस तरफ़ां कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ प्रोग्राम कयो, जंहिं में नेशनल हाईवे ते स्टॉल पिणु लॻाया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी अपील ते पंहिंजी कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ सॼे मुल्क जीअं मोटरवे पुलिस कंडियारो तरफ़ां फिक्स 12 बजे ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमिन, शहरीन, शागिर्दनि, सियासी समाजी माण्हू रोडनि ते अची विया। इन सिलसिले में DSP मोटरवे पुलिस राशिद शाह, एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सैतो, मंसूर अहमद ऐं ॿियनि ऑफिसरनि सां गॾिजी हथनि में बैनर खणी टूल प्लाज़ा ते रैली कढी वई, जिन जो चवणु हो त कश्मीरी भाइरनि ते भारतीय फ़ौज ज़ुल्म ऐं तशद्दुद कर्फ्यू लागू करे कश्मीरनि ते ज़ुल्म करे रही है, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हिन मौक़े ते हिननि चयो त कश्मीर बनेगा पाकिस्तान जा ज़ोरदार नारा हणी रहिया हुआ। इन मौक़े ते ऑफिसर मीडिया खे ॿुधायो त IG मोटरवे AD ख्वाजा, DIG मसरूर आलम कोलाची, सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी जी ख़ासि हिदायतनि ते ऑफिस में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौरु क़ुरान ख़्वानी कई वई है। पाकिस्तानी क़ौमी तराना वॼाया विया। हेल्पलाइन सेंटर ते हिकु स्टॉल पिणु लॻायो वियो। इन मौक़े ते कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।